اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد। मदीने में एक कोई शख्स हुयो साल बहुन जो नालो साईं वटि आयो जिनसे दुआ घुरो अल्लाह ताला को पैसो दे माल मिल्कियत दे ताकि खैरातूं कयूं सदका कढूं ज़कातूं ॾियूं। सुञो माण्हू रुगो परावन हथनि ॾे पियो थो निहारे। साईं जन हकीम हुया, सम्झनि पिया त दुनिया हिन जे लाइ नुक़सान आहे। फरमायूं अला तुहिब्बु अन तकून मिसली, छा तूं हिन ॻाल्हि खे पसंदि नथो करीं त तूं मां मोहम्मद मुस्तफ़ा वांगुरु हुजी, मां बि ग़रीब तूं बि ग़रीब। चई न साईं दुआ घुरो, पैसो हूंदो त दीन जो कमु थींदो, पैसे खां सवा का शइ न आहे। अमराव ज़िद करे वेही रहे त जेसिताईं दुआ न घुरंदो मां न उथंदुसि। साईं जन हथड़ा मथे कया, या अल्लाह सालबे जे माल खे वधा। नबी साईं जे हथनि खणण जी देरि हुई। साहबा फरमाइनि था सालबे जो माल ईअं पियो वधे क अन्न मदूद, जीअं कीड़ा माकूड़ा ज़मीन मां निकिरंदा आहिनि, ईअं वाड़े जो दर खोले त ॿकरियूं रिढूं उठ ॾाचियूं, को ॾींहुं का राति ख़ाली न हुजे जो वाड़े में ॼर न हुजे। ॿ टे टे फर पयूं ॼनि। साईं जन जी दुआ ई मिटीअ में हथ विझे त मिटी बि सोन। पोइ 5 वक़्त जमात सां नमाज़ पढ़ंदो, पोइ 2 वक़्त हलिया वियसि, फजर जी नमाज़, इशा जी नमाज़। माल जे अंदरि ॿाहिरि कर में गाह पठो ॼण। अञा जो माल वधियुसि त पोइ 5 ई वक़्त जमायत हली वियसि। घर में वाड़े में अलाए मुसलो विछाए पढ़े पियो, अलाए कोन पियो पढ़े, बाक़ी मस्जिद में कोन पियो हुजे। जुमे जे ॾींहुं ईंदो हो बसि। अञा जो माल वधियो त पोइ मदीने मां निकितो, छो त माल वारो माण्हू त शहर में नथो रही सघे। पोइ कॾहिं काछो, कॾहिं कोहिस्तान, कॾहिं थर, कॾहिं बर, कॾहिं कचो, कॾहिं पको। जिथे गाह थिए उते वसकारो थिए उते पियो पहुचे। जीअं लाॾू माण्हू तव्हां ॾिठा आहिनि। यार मदीने खां हलियो वियो, जुमो बि हलियो वियो। पोइ रजब जो महीनो आयो, ये रजब जो महीनो थो हले। साईं जन 2 सफ़ीर मोकिलिया, फरमायूं साल ॿिए खां वञो ज़कात वठी अचो। साईं जन जा उहे 2 कासिद आया, अची अमरा खे लधऊं, अस्सलामु अलैकुम वालेकुम सलाम, बाबा ॾियो हाल अहवाल। उन्हनि सफ़ीरनि चयो असां मदीने पाक खां पिया अचूं, साईं जन मोकिलियो आहे ज़कात जे लाइ। दुआ बि तो घुराई त अल्लाह ताला पैसो ॾींदो त सदकात कढंदासीं। सो रब खोड़ ॾिनो अथई। 40 ॿकरियुनि ते 1 ॿकरी, 40 रिढुनि ते 1 रिढ, 30 ढगियुनि ते 2 सालनि जो गाबो, 5 उठ थियनि त साल जो तोॾो, लख ते 2.5 हज़ार ते 25 रुपया, 100 ते 2.5 रुपया, 40 पती ज़कात ॾे। हमरा जो हिसाब कयो त वॾो धन पियो निकिरे। सो थधो साहु भरे चई वञ भेणा, ही ज़कात त कान्हे, ही त चटी आहे। चई हाली हलो, पोइ हिसाब करे मां पाण खणी ईंदुसि। साईं जन जंहिंखे न ॾियणो हूंदो आहे उहो ईअं ई चवंदो आहे, मौली साहब हाली हल, सेठ सां हिसाब कयां, हारनि सां हिसाब कयां। इहा आहे न ॾियण जी निशानी। हुनखे बि ॾियणो न हो। उन्हनि सफ़ीरनि चयो ठीकु आहे, तूं हिसाब कर। भरिसां वरी ॿियो मुस्लमान हो, उठ पियो चाढ़े, असां इन खां ज़कात वठी अचूं। उन वटि आया, चयूं बाबा साईं जन मोकिलियो आहे ज़कात जे लाइ, तोते 7 उठनि ते पवंदो साल जो तोॾो। चई बाबा तोॾे मां छा थींदो, ही 7 ई उठ कायो। सुभान अल्लाह। साईं जन जो पैगाम खणी आया हो, रब जो नालो वरितो अथव, 7 ई कायो। वॾी दिलि ही ग़रीब। ऐं हिन वक़्तु बि दिलि ग़रीबनि खे अथव। मस्जिद मदरसे में चंदो ॾियण वारा ग़रीब,
सफ़ीरनि खे मानी खाराइण वारा इहे ग़रीब, बिस्तरा ॾियण वारा इहे, वाइज़ जलसो कराइण वारा ग़रीब। वरी मौलाना जो सॾु थिए त कर्ज़ खणी केॾीमहिल लाहौर केॾीमहिल इस्लामाबाद, सलाम आहे ग़रीबनि खे, वॾी दिलि आहे असां ग़रीबनि खे। हिननि चयो न बाबा साल जो तोॾो कई, चई कयो छा था, कायो त सत ई उठ, सत नथा कायो त को जवान उठ त काहे वञो, जेको मुंहिंजे सोने खे कमु त अचे, जेको मुंहिंजे महबूब खे कमु त अचे, को जेसि त को गोश्त हुजे। वॾो इख़लास हो ॾिसां। बसि पोइ सफ़ीर मोटिया, अल्लाह ताला नबी से खे ॿुधाए छॾियो त साल बो फिरी। पोइ जीअं जो इहे सफ़ीर आया, नबी से उन्हनि खे ॾिसी करे फरमा वई आहे का साल ॿ साल बो त बर्बाद थी वियो, साल बो त हलाक थी वियो। पोइ माण्हुनि वञी ॿुधायसि बाबा पिटजी, साईं जन तोखे बददुआ कई आहे, अॻे साईं जन तोखे दुआ कई, तोखे माल वधी वियो, हाणे साईं जन तोखे बददुआ कई आहे। पोइ अची ड्रिज थियसि त बि असां माल मरे न, का बीमारी न अचे। पोइ कुझु ॿकिरियूं, कुझु रिढूं, कुझु ॾाचियूं, ॾुबरो माल फंडो, उहो काए आयो साईं जन। साईं जन फरमा न बाबा हाणे तुंहिंजे माल जी ज़रूरत न आहे। जंहिं यार जे पार खे न सुञातो उन यार खे कहिड़ो सुञातो। मुंहिंजा माण्हू तो वटि आया तो उन्हनि खे मोटाए छॾियो, हाणे तुंहिंजे माल जी ज़रूरत न आहे। वरी बि माफ़ी न पियो वठे, भला चवे हा ग़लती आहे, तौबा न रहंदो आकरो, तव्हांजी मर्ज़ी आहे, वठो था त ठीकु आहे, न त असां हलूं था। बसि ईअं हलियो। इहा आयतूं उन जे बारे में नाज़िल आहिनि, असांखे बि सबक़। सिंधी में चवंदा आहिनि धक हण धीउ खे त सुधरे न, सो सबक़ असांखे बि आहे। अल्लाह साईं फरमायो वमिनहुम मन आहदल्लाह लइन आताना मिन फज़लिह। रब फरमायो माण्हुनि मां के माण्हू अहिड़ा आहिनि जेके अल्लाह सां वाइदो था कनि। वमिनहुम मन आहदल्लाह, रब सां वाइदो था कनि, लइन आताना मिन फज़लिह, या अल्लाह जेकर तो असांखे माल ॾिनो, मिल्कियत ॾिनई, पैसो ॾिनई त लनसद्दक़न, असां सदका कढंदासीं, ख़ैरातूं कंदासीं, ज़कातूं ॾींदासीं, मस्जिदूं मदरसा ठाराईंदासीं, वलनकूनन्न मिनस्सालिहीन, या अल्लाह रुगो असांखे पैसो ॾे, पोइ ॾिसो असांजी सखा कीअं था हातिम ताई वांगुरु सखी ऐं नेक सालिह इंसान बणिजी वञूं। अल्लाह साईं फरमायो फलम्मा आताहुम मिन फज़लिह, रब फरमायो वरी जंहिंमहिल मां माल ॾिनो मांस, फज़ल जी माना माल। जीअं मस्जिद में दाख़िल थिबो आहे त सुन्नत तरीक़ो आहे, पहिरियों सॼो पेर मस्जिद में दाख़िल कयो, पोइ खॿो पेर, ऐं या दुआ घुरो अल्लाहुम्म अफ्तह ली अबवाब रहमतिक, या अल्लाह मुंहिंजे लाइ पंहिंजी रहमत जा दरवाज़ा खोल। या दुआ हूंदी आहे न गेट जे ॿाहिरि। वरी फर्ज़ पढ़ी, सुन्नत ऐं नफ़िल पढ़ी, जंहिंमहिल मस्जिद मां ॿाहिरि निकिरो त सुन्नत तरीक़ो आहे, पहिरियों खॿो पेर ॿाहिरि कढो, पोइ सॼो पेर, ऐं या दुआ घुरो अल्लाहुम्म इन्नी अस्अलुक मिन फज़लिक, या अल्लाह मां फर्ज़ बि पढ़ियो, सुन्नत ऐं नफ़िल बि पढ़ियमि, हाणे मुंहिंजे ऐं मुंहिंजे बच्चनि जे रोज़ी जो मसइलो आहे। ए मुंहिंजा अल्लाह, मां तोखां सुवाल थो कयां तुंहिंजे फज़ल जो, त मुंहिंजे लाइ, मुंहिंजे बचड़नि जे लाइ हलाल जे रोज़ी जो बंदोबस्त कर। फज़ल माना माल। वरी 28 सिपारे सूरत जुमा में रब फरमायो फ़इज़ा क़ुज़ियतिस सलात फंतशिरू फिल अर्ज़ वब्तगू मिन फज़लिल्लाह। रब फरमायो जॾहिं जुमे जी नमाज पूरी थी वञे,
फर्ज सुन्नत नफिल पढ़ी छो ताणे यको मस्जिद में न वेहो फंतशिरू फिल अर्ज़ पखिड़जी वञो ज़मीन में हारी हार पो करे मजदूर मजदूरी करे दुकानदार दुकान ते वञे मुलाजिम पंहिंजी ड्यूटी संभाले बकरार पंहिंजे बकरनि खे छोड़े मेहार पंहिंजे मेहन खे संभाले वबतगू मिन फज़लिल्लाह अल्लाह जो फज़ल तलब कयो यानी पंहिंजे लाइ पंहिंजे बचड़नि जे लाइ हलाल जे रोज़ी जी तलाश कयो जीअं मस्जिद में वेहण सवाब ज़िक्र करण सवाब तिलावत करण सवाब ईअं पंहिंजे लाइ पंहिंजे बचड़नि जे लाइ हलाल जे रोज़ी करण में भी एतिरो ई सवाब अथव जेतिरो मस्जिद में वेहण में सवाब ये ना है जो मस्जिद में वेहण सवाब आहे दुकान ते वेहण गुनाह दुकान ते वेहण भी सवाब ड्यूटी करण भी सवाब पर शर्त हदीस में अचे तो मुझे नबी फरमायो जेको मुझो उम्मती वुजू करे मस्जिद में नमाज पढ़ी हलियो वियो फजर की नमाज पढ़ी हलियो हार यार पो तो करे मजदूर मजदूरी तो करे दुकानदार दुकान ते वेठो आ मुलाजिम पंहिंजी ड्यूटी तो करे पर इन जो कन मस्जिद ॾे आ त कनमल थी आज़ान अचे त वञा नमाज ते इहो शर्त आहे अल्लाह ताला फरिश्तन के फरमाए थो इन मुंहिंजे सोने नबी जे उम्मती जे आमाल नामे में लिखी छॾियो त फजर खां वठी ज़ोर ताईं जेके भी कम कई न जा सब कम इबादत लिखायो इन हारिया जो हार पो भी इबादत इन मजदूर जी मजदूरी भी इबादत इन दुकानदार जी दुकानदारी भी इबादत इन मुलाजिम जी मुलाजिमत भी इबादत फजर खां वठी ज़ोर ताईं जेके भी कम कई रफ़मा तो लिखी छॾियोसि इबादत हिन उम्मत ते रब जी ख़ुसूसी महिरबानी माना कम थोरो मजदूरी हिकिड़ो मजदूर सुबुह खां वठी असर ताईं कमु करे उनखे 1000 रुपया मिले ॿियो मजदूर असर खां वठी मगरिब ताईं हिकिड़ो कलाक कमु करे उनखे 2000 मिले इहो मिसाल आहे नबी साईं जी उम्मत माना ॿियनि उम्मतुनि खे एतिरी इबादत कनि सवाब हिकु नबी साईं जी उम्मत इबादत थोरी करे सवाब ॾींदो इशा जी नमाज जमात सां पढ़ो सॼी रात सुम्ही पओ निंड कयो वरी फजर जी नमाज जमात सां पढ़ो मुझे नबी फरमायो फकअन्नमा क़ाम अल-लैल कुल्ल अल्लाह ताला फरिश्तन के फरमा थो इन जे आमाल नामे में लिखी छॾियो त सॼी रात इबादत कई इन जी निंड भी इबादत इन जा ख्वाब भी इबादत इन जा खोंगरा भी इबादत सॼी रात गो इशा जी नमाज जमात सां पढ़ो फजर साल में सिर्फ 36 रोजा रखो घणा 30 रमजान जा 6 शवाल जा हाणे अचे थो रमजान ये रजब जो महीनो पोखण जो महीनो आहे रजब जो महीनो पोखण जो महीनो आहे शाबान जो महीनो वरी पाणीअ ऐं कलर ॾियण जो महीनो आहे रमज़ान वरी लाबारे जो महीनो रमज़ान में वरी ॿार खणिबी आहे हाणे हिन खां वठी तयारी कयो रमज़ान जी रजब खां वठी तयारी कयो नबी साईं रजब खां वठी दुआऊं घुरंदा या अल्लाह असांखे रमज़ान ताईं पहुचा हा इहो उसूल यादि कयो रजब जो महीनो पोखण जो महीनो आहे शाबान जो महीनो कलर ऐं भाण ऐं पाणी ॾियण जो महीनो आहे रमज़ान लाबारे जो महीनो अथव सिर्फ 36 रोजा रखो 30 रमज़ान जा 6 शवाल अल्लाह ताला फरिश्तन के फरमाए थो इन जी आमाल नामे में लिखी छॾियो त सॼो साल रोज़नि में गुज़ारे बाबा 36 खे 10 सां ज़रब कबी 360 यो तोहफ़ो भी हिन महीने में मिलो छो तो पहिरीं नमाज़ूं घणियूं 50 नमाज़ुनि मां वञी 5 बीठियूं
हजरत मूसा अलैहिस्सलाम साईं जन खे अर्ज़ कयो इन उम्मतक ला तुतीक, साईं तव्हांजी उम्मत ताक़त कान रखी सघंदव, ये 5 वक्त नमाज कोन पढ़ी सघंदा, कुछ घटराए अचो। साईं जन फरमा हाणे मूंखे हया थो अचे, 50 मां वञी 5 बीठियूं आहिनि, माना हे 5 बि वापसि ॾेई अचां। अल्लाह से फरमा ला तब्दील लिकलिमातिल्लाह, ओ मुंहिंजा महबूब मुंहिंजे कानून में काई तब्दीली कान ईंदी। 5 भी ये थई, 50 भी ये थई, जेको तुंहिंजो उम्मती पढ़ंदो 5 वक्त नमाज सवाब 50 जो ॾींदोसांस। मन जाअ बिल हसनति फलहु अश्रु अमसालिहा, रफ़मा तो जेको हिकड़ी नेकी कंदो सवाब 10 नेकिन जो, हिक नमाज पढ़ंदो सवाब 10 नमाजुनि जो, 5 नमाजूं पढ़ंदो सवाब 50 नमाज जो। 36 रोज़ा रखो, साल में 30 रमज़ान जा, 6 शवाल जा, 360 ॾींहं तव्हांजा रोज़ा लिखिया वेंदा। इन उम्मत रब जी ख़ुसूसी में नेकीअ जो इरादो कयो त नेकी लिखिजी वई। ये असांजे तबलीग जमात वारा चवंदा आहिनि भाई नेकी का इरादा तू करो, इरादे का भी सवाब है, ये सच चवंदा। हदीस में अचे तो जॾहिं बानो नेकीअ जो इरादो कंदो आहे, पोइ हुनजे सॼे कुल्हे ते जेको फ़रिश्तो वेठो आहे उनखे ख़ुशबू ईंदी आहे त यार निकितो आहे निमाज़ जे लाइ, यार इरादो कयो आहे त क़ुरान मजीद जो दौर कयां, इरादो कयो अथई त वञा जलसे ते, इरादो कयो अथई त वञा तबलीग जमात में। पोइ फ़रिश्तो रब खे अर्ज़ कंदो आहे या अल्लाह इन नेकीअ जो इरादो कयो आहे, भला नेकी लिखांसि। अल्लाह साईं फरमाईंदो आहे लिखी छॾीसि। हिकिड़ो जमायती उथी बीठो, अमीर साहब खे चईंसि चिल्ले जो इरादो, एॾो अमीर साहब बुक में लिखियो फलाणो पुट फलाणे जो चिल्ले जो इरादो। रब फ़रिश्तनि खे फरमाईंदो आहे तव्हां लिखी छॾियोसि त 40 ॾींहं वियो अल्लाह जे रस्ते में। वरी ॿियो जमायती उथी बीठो, चईंसि 4 महीननि जो इरादो, अमीर साहब बुक में लिखियो फलाणो पुट फलाणे जो 4 महीननि जो इरादो। अल्लाह ताला फ़रिश्तनि खे फरमाईंदो आहे तव्हां लिखी छॾियोसि त 4 महीना वियो अल्लाह जे रस्ते में। हिकिड़ो मुसलमान वज़ू करे नमाज पढ़ण जे लाइ वञे पियो मस्जिद में, इशा जी नमाज पढ़ण जे लाइ, रस्ते में फौत थी वियो। उलमा खां पुछी ॾिसो क़यामत जे ॾींहुं इहा नमाज उनजे अमाल नामे में लिखियल हूंदसि। हाजी हज जो इरादो कयो आहे, पासपोर्ट ठाराई, पैसा जमा कराई बैंक में, वीचारो कराची एयरपोर्ट भी पहुची कोन सघियो, अॻे ई फौत थी वियो। क़यामत जे ॾींहुं इहो हज उनजे अमाल नामे में लिखियल हूंदो, इहो हाजनि जे कतार में बीठो हूंदो। नेकीअ जो इरादो कयो, नेकी लिखिजी वञे। वरी जंहिं महिल बानो नेकी करे बस कंदो आहे, अल्लाह साईं फरमाईंदो हाणे ॾहूं कयोसि। सभु चओ सुभान, हाणे ॾहूं कयोसि, 10 नेकी कई। नमाज पढ़ी बस कई, रब फरमाईंदो आहे लिखी छॾियोसि त 10 नमाज़ूं पढ़ी। क़ुरान मजीद जो सिपारो दौर कई, रब फ़रिश्तनि खे फरमाईंदो आहे लिखी छॾियोसि त 10 सिपारा दौर कई। ऐं गुनाह जो इरादो करे पोइ खॿे कुल्हे ते फ़रिश्तो वेठो, रब खे अर्ज़ कंदो आहे या अल्लाह ही तुंहिंजो बानो निकितो आहे गुनाह जे लाइ, छो त हुनखे धप ईंदी आहे उनजी ॾिस। या अल्लाह ही निकितो आहे शराब पीअण जे लाइ, चोरी जे लाइ, ज़िना जे लाइ, धाड़े जे लाइ, भला लिखांसि। अल्लाह साईं फरमाईंदो हाल ई न लिखींसि, थी सघे थो मुड़ी वञे, थी सघे थो का रुकावट बणिजी वञेसि, थी सघे थो ॿियो को कमु थी पवेसि, हाल ई न लिखजांसि। पर जंहिं महिल बानो गुनाह करे बस कंदो आहे, फ़रिश्तो चवंदो आहे या अल्लाह हिन तुंहिंजे बाने त गुनाह करे छॾियो आहे, भला हाणे लिखांसि। अल्लाह साईं फरमाईंदो आहे जल्दी न कर, 2-3 मिंट मोहलत ॾींसि, थी सघे थो तौबा करे दफ़्तर कारो न करीसि। पर जंहिं महिल बानो तौबा बि न कंदो आहे, फ़रिश्तो चवंदो आहे या अल्लाह हिन त तौबा बि कान कई, भला हाणे लिखांसि। अल्लाह साईं फरमाईंदो आहे लिखीसि, पर हिकिड़ो गुनाह लिखजांसि, वधीक न।
केॾो महिरबानी। हदीस में अचे थो हिकिड़ो मुसलमान रब जुबानो 70 दफ़ा ॾींहं में गुनाह थो करे वरी तौबा थो करे। 70 दफ़ा हिकिड़े ॾींहं में गुनाह थो करे वरी तौबा थो करे। अल्लाह ताला फ़रिश्तनि खे फरमाए थो तव्हां गवाह हुजो, ही तौबा खां बि कोन थो मुड़े, गुनाह खां बि कोन थो मुड़े, तव्हां गवाह हुजो मां माफ़ी ॾियण खां बि कोन थो मुड़ां। 70 दफ़ा गुनाह करे वरी तौबा थो करे। रब फरमाए थो ठीकु आहे माफ़ी ॾे। माना हिनखे ज़िद्दी न चइबो, हिनखे ज़िद्दी न चइबो, माना तौबा थो करे गुनाह थी थो वरेसि वरी तौबा थो करे, इनखे ज़िद्दी न चइबो। बाक़ी जेको तौबा नथो करे इहो ज़िद्दी आहे, पोइ भले नंढिड़ो गुनाह। सही मुस्लिम में हदीस है, मुझे नबी फरमायो वल्लज़ी नफ़्सी बियदिह, मुझे महबूबा फरमा कसम उन ज़ात जो जंहिंजे कब्ज़े कुदरत में मां मोहम्मद जी जान आ। फरमायूं लौ लम तुज़निबू लज़हब अल्लाहु बिकुम, फरमायो जेकर तव्हां गुनाह न कंदव अल्लाह ताला तव्हांखे ख़त्म करे अलाए केॾे मोकिले छॾे। लजाअ क़ौमुन युज़निबून वयस्तग़फिरुल्लाह फयग़फिर लहुम, अल्लाह से वरी ॿियनि माण्हुनि खे पैदा कंदो जेके गुनाह कंदा ऐं रब खां माफ़ी वठंदा, पोइ अल्लाह उन्हनि खे माफ़ करे छॾींदो। माना तव्हां गुनाह न कंदव रब तव्हांखे ख़त्म करे छॾींदो। गुनाहगार मैदान में अचे गुनाह करे वरी तौबा करे, पोइ उनखे ख़बर पवंदी त रब गफ़ूर बि आहे, रब सत्तार बि आहे। जिब्रील खे कहिड़ी ख़बर त रब गफ़ूर आहे, मीकाइल ऐं इसराफील खे कहिड़ी ख़बर त रब रहीम आहे, रब सत्तार आहे। गुनाहगार मैदान में मुस्लिम शरीफ में हदीस आहे, मुझे नबी फरमा लहू लम तुज़निबू लज़हब अल्लाहु बिकुम, तव्हां गुनाह न कंदव रब तव्हांखे ख़त्म करे वरी ॿिया माण्हू आणींदो जेके गुनाह कंदा पोइ माफ़ी वठंदा, पोइ अल्लाह उन्हनि खे माफ़ कंदो, पोइ उन्हनि खे ख़बर पवंदी त वाक़ई असांजो रब गफ़ूर बि आहे। मायूस न थियो, इब्लीस मायूस थी। छा इब्लीस मुबलिस खां वरितल आहे, मुबलिस माना नाव में एॾो इब्लीस, इब्लीस आहे ई मायूसी, माना एॾो नाव में थियो कमीनो जो चई त हाणे मूंखे माफ़ी त हुई कान मिलंदी, तंहिंजे करे हाणे सभिनी खे पाण सां गॾु जहन्नम ॾे वठी। हू एॾो नाव में थियो, तव्हां नाव में न थियो। ला तयसू मिन रौहिल्लाह इन्नहु ला ययसु मिन रौहिल्लाह इल्लल कौमुल काफिरून। रब फरमा अल्लाह जे रहमत खां ना उमेद न थियो, रब जी रहमत खां ना उमेद काफ़िर थींदो। अचो गुनाह थी विया आहिनि, मायूस न थियो, वरी बि रब जे दर ते अचो, माफ़ी वठो। रब त सॾे थो वानीबू इला रब्बिकुम, ओ मुंहिंजा बानो मोटी अचो पंहिंजे रब ॾे। रब माना पालींदड़, अल्लाह सां फरमाए थो मां तव्हांजो पालींदड़ आहियां। अबे अम्मा तव्हांखे एतिरो कोन पालियो आहे जेतिरो मां रब तव्हांखे पालियो आहे। अबे अम्मा खां वधीक असांखे रब पालियो आहे। असां अम्मा जे पेट में हुयासीं, चौबाज़ रस्ता बंदि हुया, उते केरु पियो पाले। वरी अम्मा जे पेट मां ॿाहिरि निकितासीं, न असांखे ॾंद न ॾाठूं, न गोश्त खाई सघूं, न मानी चॿाड़े सघूं। वहदैनाहु नजदैन, वरी अम्मा जे छातीअ में ॿिनि खीर जे नहरुनि जो इंतज़ाम बि रब कयो। वल्लज़ी क़द्दर फ़हदा, वरी इहो नंढिड़ो ॿारु अम्मा त एतिरो कयो जो बुबड़ो वात में विधई। अल्लाह साईं फरमायो तोखे केरु पियो सबक ॾिए त हिन अम्मा जे बुबड़े खे ज़ुबान जे मथां तारूं जे हेठां रखी करे चुस्कारो ॾींदुसि त खीर अची वेंदो। वल्लज़ी क़द्दर फ़हदा, रब फरमाए खीर जे चूसण जो सबक ॾियण वारी तुंहिंजी मां कान हुई, मां रब हुयुसि। फलम्मा आताहुम मिन फज़लिही, रब फरमाए वरी जॾहिं मां माल ॾिनोमांसि, पैसो ॾिनोमांसि, ख़ैरात जी देग त कान लाथई,
का मस्जिद मदरसो त कोन ठहराई पर ज़कात जेका 40 पति फर्ज़ हुई लख ते 2.5 हज़ार ते 25 रुपया 100 ते 2.5 रुपया बखीलू बे कुरान तो फमा ज़कात में भी बुखल कई वतवल्लौ वहुम मोरिज़ून रब फमा पंहिंजे वाइदे तां फिरियो पोइ नुक़सान कंहिंजो थियो बाबा असांजो ज़कात न ॾींदासीं त नुक़सान कंहिंजो नुक़सान पंहिंजो कारून हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो सॻो सौट हुयो तौरेत इंजील जो आलिम हुयो ज़कात जो इनकार कयईं मूसा अलैहिस्सलाम चयसि आसिन कमा आसनल्लाहु इलैक वला तबगिल फसाद फिल अर्ज़ इन्नल्लाह ला युहिब्बुल मुफ़्सिदीन मूसा अलैहिस्सलाम फरमायो कारून जिया रब तोसां चङाई कई आहे तूं भी माण्हुनि सां चङाई कर जिया अल्लाह तोखे बिना हिसाब जे ॾिनो आहे तूं भी अल्लाह जे नाले ते ग़रीबन खे ॾे ज़कात इन वला तबगिल फसाद फिल अर्ज़ ज़मीन में फसाद न कर इन्नल्लाह ला युहिब्बुल मुफ़्सिदीन अल्लाह ताला फसादन से मोहब्बत न कंदो आहे इन मां मालूम थियो त चोर भी फसादी आहे धाड़ेल भी फसादी आहे ज़ानी भी फसादी आहे व्याजी भी फसादी आहे शराबी भी फसादी आहे पर कुरान तो फमा वॾे में वॾो फसादी हुआ जेको ज़कात नथो ॾे ये अमीर इन्हनि ग़रीबनि खे ज़कात जो हक़ न ॾींदा पोइ तंग आयत जंग आयत पोइ हथियार रखंदा पोइ रोडनि ते ईंदा पोइ फुरूं थींदियूं पोइ मोटरसाइकिलूं फुरींदा पोइ ट्रैक्टर अगवा कंदा पोइ माण्हू अगवा कंदा फसादी उहो आहे जेको ज़कात नथो ॾे असांजी हुकूमत आई मौलवियुनि जी इंशाअल्लाह ईंदी जमियत उलमा इस्लाम जी हुकूमत ईंदी अवाम जे दिलनि ते त उलमा जी हुकूमत आहे बाक़ी रुगो ठगी था कनि सरदार ई फौज ई ब्यूरोक्रेसी ठगी था कनि इंशाअल्लाह इन्हनि जी ठगी घणो वक़्तु न हलंदी उलमा जी हुकूमत ईंदी हालात तब्दील थियनि पिया अफ़गानिस्तान में मौलवियुनि जी हुकूमत आहे शाम में हाणे उलमा जी हुकूमत अची वई आहे हाणे पाकिस्तान जो नंबर आहे इंशाअल्लाह असांजी हुकूमत आई त पहिरें नंबर ते जेके बेरोज़गार आहिनि पढ़ियल लिखियल उन्हनि खे रोज़गार ॾींदा लखनि जे तादाद में नौकरियूं पयूं आहिनि सीटूं ख़ाली पयूं हर महकमे पुलिस जो महकमो हुजे वापडा जो महकमो हुजे एजुकेशन जो महकमो हुजे एजुकेशन जो महकमो हुजे लखनि जे तादाद में के मुलाज़िम रिटायर थी विया के मरी विया उहे सीटूं ख़ाली पयूं आहिनि उन्हनि जा पैसा ई हुकुमरान पिया था खाइनि उन्हनि जे कानून में आहे त इहे मास्तर आम मौलाना फज़ल रहमान ॻाल्हि कान्हे की तव्हांखे त सरहद में मौलाना चयो असांजी 5 साल हुकूमत आई एॾियूं सीटूं ख़ाली पयूं उहे पघारूं हुकुमरान पिया खणनि असां हिकिड़े ई धक में लखनि जे तादाद में नौकरियूं ॾिनोसीं इंशाअल्लाह असांजी हुकूमत आई त पहिरें नंबर ते जेके बेरोज़गार आहिनि पढ़ियल लिखियल उन्हनि खे नौकरी ॾींदासीं ऐं ॿिए नंबर ते जेके पढ़ियल लिखियल न आहिनि उन्हनि खे बिना व्याज जे असां पैसा ॾींदासीं असांजे मंशूर में लिखियल आहे 10 लख 20 लख 50 लख करोड़ रुपया जेको पैसा वठे किस्तनि में जे कारोबार करे मुफ़्त में बिना व्याज जे इंशाअल्लाह पैसा ॾींदासीं बाक़ी जेके माज़ूर अंधड़ा मंडड़ा लूला लंगड़ा जेके बेवा औरतूं इंशाअल्लाह इन्हनि अमीरनि खां ज़कात वठी करे असां उन्हनि खे घर वेठे वज़ीफ़ा ॾींदासीं इहो मंशूर तव्हांखे वणे थो अज़म कयो त इंशाअल्लाह उलमा जो साथ ॾींदासीं ज़िले कंबर शहदाद कोट जे लाइ हर महीने में सिर्फ़ इस्पतालुनि जे लाइ 45 करोड़ था घणा 45 करोड़ अञा मां घटि थो चवां त 45 करोड़ इन्हनि ग़रीबनि जे दवाउनि जे लाइ अचनि त हिननि खे दवाऊं ॾियो सुठियूं हिननि जा इलाज करायो हिननि जूं टेस्टूं करायो पर इस्पताल में वञो त उते बाथरूम में पाणी कोन्हे बेड ते चादर कान्हे
मशीनूं सब ख़राब। हाँ मां तव्हां खां पुछां तो इन ॾोह में जेकॾहिं इन अस्पताल में को गरीब को मिसकिन लाइलाज थी करे मरी वञे तो इन ॾोह में ये सरदार ये डॉक्टर ये मिनिस्टर मुलवस आहिनि या तव्हां असां वाउंटर भी मुलवस आहियूं? ये हिसाब थींदव? ये बेडोही जेके बिना इलाज जे मरी पिया वञनि इन ॾोह में तव्हां असां वाउंटर भी मुलवस आहियूं। मत तव्हां सम्झो त मूंखे 5,000 वाउंट जा मिलिया, 12,000 बेनज़ीर जा ज़ाल खे मिलनि पिया, 3 लख जो कमरो ठही मिलियो आहे, बसि पुट खे ड्यूटी मिली, नलको मिलियो, घिटी मिली, मुंहिंजो कमु थी वियो, बाक़ी सॼे कमर जी भली ऊंद थिए। ईअं न आहे, इन जा हिसाब थींदव? ईअं पियो मुल्क खे लुटियो वञे। 45 करोड़ हर ज़िले में बजट अचे थी महीने में। ये पैसा केॾे था वञनि? मेडिकल स्टोरनि वारा सभु दवाऊं 2 नंबर था हलाइनि, एक्सपायर दवाऊं था हलाइनि जेके गुर्दनि जे लाइ ख़तरनाक मादा ख़तम थी विया। न खाओ ये दवाऊं, मरी वञो उहो भलो अथव। इन्हनि मेडिकल स्टोरनि वारा इहे पैसा ॾियनि था डॉक्टर खे त तूं लिखी ॾे, असां दवा ॾियूं, जहिड़ी ॾियूं, बसि तूं हुनखे ओके कर अथई सही दवा। हिननि ग़रीबनि खे कहिड़ी ख़बर त हिन दवा जो मुदो ख़तम थी वियो? हिननि ग़रीबनि खे कहिड़ी ख़बर त एक्सपायर दवा आहे? सहाफ़ी उन्हनि वटि वेंदा आहिनि, चवंदा आहिनि लख रुपया तोखे ॾियूं था, इहा ॻाल्हि कंहिंखे न ॿुधाए। इन्हनि डॉक्टरनि खे ही कंपनी वारा 2 नंबर दवाऊं ॾियनि था त ही हलायो पंहिंजे स्टोरनि ते। तव्हांखे असां ज़ालुनि समेत अमेरिका, बर्तानिया, फ्रांस, कैनेडा, इंग्लैंड तव्हांखे घुमाईंदासीं, भली मारियो वञो। ईअं पियो ज़ुल्म हले। पुलिस वारा सूबेदार 2 सिपाहियुनि खे थो चए तव्हां फलाणे चौक ते बीहो, 2 खे थो चए फलाणे चौक में बीहो, फलाणे रोड ते बीहो, बसि असांखे 5,000 जो बाक़ी पैसा तव्हांजा। पोइ ही पुलिस वारा एॾा होशियार आहिनि, माहिर आहिनि नफ़्सियात जा। असां मौलनि खे ॾिसंदा त रोकींदा न, चवंदा हितां रुपयो ई न मिलंदो, इहे एहतिजाज कंदा, रोड बंदि कंदा। को इज़त वारो, को नौकिरी वारो सुञाण अथनि, बाक़ी को ग़रीब, को मिसकिन, को अण वाक़ुफ़ आयो, को ट्रैक्टर वारो, को चुमची वारो, को मोटर साइकिल वारो, बीह बाबा 500, 1000, 200, भली भरिसां फुर पई थींदी, उॾाई न वेंदा, चवंदा इहो असांजो कमु न आहे, असांजो कमु ही आहे। भरिसां फुर पई थींदी, बीठा हूंदा चौकी ते, चवंदा असांजो कमु इहो न आहे, असांजो कमु हिननि ग़रीबनि ज़ालिमनि खे असांखे लुटिणो आहे। ऐं हक़ीक़त में तव्हां मज़लूम जेका हो ज़ालिम खां वधीक हैरानी। हज़रत हुसैन मदनी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो हो, ज़ालिम खां वधीक मुंहिंजी मज़लूम ते कावड़ आहे जो हिन सां हेॾो ज़ुल्म थो थिए, पोइ बि ज़ुल्म जे ख़िलाफ़ उथे नथो, वरी बि ज़ालिमनि सां गॾु बीठो। माना तव्हां मज़लूम हरामी हो, लुट जो भी था, फुर जो भी था, न इलाज तव्हांजो सही थे, न तव्हांखे अमन मिले, पोइ बि ज़ालिमनि सां गॾु बीठा हो, माना तव्हां बदमाश हो। असां चवंदासीं एजुकेशन तालीमी खातो करप्शन खां पाक आहे, पर अल्लाह मास्तरनि खे हयाती ॾे। इहे असांजा जेके सरकारी मास्तर आहिनि, 1.5 लख 2 लख पघार, स्कूल न वेंदा आहिनि, तालिब शागिर्दनि खे बि चवंदा आहिनि न अचो, बसि 5,000 10,000 असांखे ॾिजो, तव्हांखे पास करे छॾींदासीं, बसि घर वेठा हो। ख़ुदि उन्हनि खे चवनि था शागिर्दनि खे, स्कूल छो था अचो? हिन सर्दी में शागिर्द वञनि था त उन्हनि खे चवनि था तव्हां छो आया हो, एॾो तव्हांखे शौक़ु आहे जो सर्दी में स्कूल आया, बसि 8-10,000 असांखे ॾिजो, तव्हांखे पास करे छॾींदासीं, असांजे हथ में आहे। इहे मास्तर वरी हेड मास्तर खे ॾींदा, उहे वरी प्रिंसिपल खे ॾींदा, ही बायोमेट्रिक वारा उहे मास्तरनि खे चवंदा आहिनि बसि असांखे 3,000 महीने में ॾियो पिया, बसि जेॾीमहिल असां ईंदासीं तव्हांखे ॿुधाईंदासीं। ईअं पियो कमु हले। असां दाऊं करे करे बीठा आहियूं, अवाम खे का ॻाल्हि सम्झ में ई नथी, पिते ते ई नथी। ठीकु आहे, पोइ लोॻियो पिया, असां बि लोॻींदासीं, बेनमाज़नि सां गॾु नमाज़ी बि लोॻींदा, पोइ बेदीननि सां गॾु दीनदार बि लोॻींदा। तव्हांजे करतूतनि जे करे चङा माण्हू बि लोॻींदा। को सियासी शूर न आहे, सम्झ न आहे, जेको जिथे आहे पियो थो मुल्क खे लुटे। एजुकेशन में त एॾो ज़ुल्म आहे, बसि रब पनाह।
न को प्लाट विकिणी थो सघे, न को ॾेई थो सघे, न वठी थो सघे। 50-50 लख लख खाते जा, 500 जी जाइ ते 1000 जी जाइ ते लख रुपया खाते जो, सो भी चवंदा सेल सर्टिफिकेट न आया, हाली 6 महीना साल धिका पिया खा। तपेदार जी ज़ाल मुख्तियार कार जी ज़ाल तपेदार जी ज़ाल खे वटि वई दावत जे लाइ, उते जो ॾिठई सोफ़ा सेट पलंग कुर्सियूं बंगला, त मुख्तियार कार खे चई त फलाणे जा पी तूं तपेदार कॾहिं थी, माना एॾो ज़ुल्म पियो आहे। उलमा जो साथ ॾींदो नी इंशाअल्लाह। महिनत कयो बाबा। मां तव्हां खां पुछां थो, सॼी सिंध जा जेकॾहिं मुस्लमान निकिरी अचनि रोडनि ते, ॿुधायो असांजे सिंध जी दरिया मां हे केनाल कढनि? सी साहिब चवंदा असांजो छा वञे मुला ॼाणनि बसि हिननि जो। हाणे हर ज़िले में 2 टूल प्लाज़ा आहिनि। हाणे टूल प्लाज़ा मां हेॾां आयुसि हैदराबाद, उते टूल प्लाज़ा मटियारी ज़िले में हिकिड़ो टूल हयो अथनि सईदाबाद, ॿियो टूल वरी मटियारी, माना हिकिड़े ई ज़िले में 50 किलोमीटर ते 2 टूल, सवाइ मौलवियुनि जे ॿियो कोई कोन्हे, जमियत वारनि खां ॿियो कोई। भला असां खां को टूल वठंदा, तव्हां खां न वठंदा? तव्हां जेकर सभु निकिरी पोइ त ॿुधायो हिननि खे ज़रूरत थींदी? पर आवाम में का सम्झ न आहे, बसि रुॻो एतिराज़ पिया कंदा, गारियूं पिया ॾींदा मौलवियुनि खे। क़ाल इन्नमा ऊतीतुहु अला इल्मिन इंदी। कारून चयो अल्लाह मूंखे छा जो ॾिनो आहे, मां पंहिंजी महिनत कई आहे, मूं वटि पंहिंजो इल्मु ऐं पंहिंजो हुनुर हुयो। अल्लाह ॾे त पोइ तोखे ॾींदुसि। अॼु मुस्लमान बि ईअं थो चए, असां पंहिंजी महिनत कई आहे, असां पाण कमायो आहे, पर कंबर जा मुस्लमानो माल मिल्कियत दुनिया दौलत कमाइण ते बि कोन अथव, मेहनत ऐं मज़दूरी ते बि कोन अथव, इल्म ते बि कोन अथव। कम मिन आकिलिन आयत मज़ाहिबुहु व जाहिलिन जाहिलिन तलक़ाहु मरज़ूका। केतिरा वॾा वॾा अकुलमंद होशियार पढ़ियल लिखियल वॾियूं वॾियूं डिग्रियूं उन्हनि जे हथनि में हुयूं, पर उन्हनि जे ज़िंदगी जे गुज़रान जा असबाब तंग थी विया, राति जो वेले जे लाइ मानी कान हुयनि। वजाहिलिन जाहिलिन तलक़ाहु मरज़ूका। केतिरा जाहिल अणपढ़ियल अंगूठे छाप, ज़मीन एतिरी जो पतो बि कोन हूंदो असां वटि ज़मीन केतिरी आहे, बैंक में पैसा एतिरा आहिनि जो मैनेजर खां पिया पुछा कंदा मुंहिंजा पैसा घणा। कमाइण ते हुजे हा त सभ खां वधीक पैसो मज़दूर वटि हुजे हा, जेको सॼो ॾींहुं तगारी पियो खणे, बेलचो पियो हलाए, पत्थर पियो कुटे। मां तव्हां खां पुछां थो, मज़दूर वधीक थो कमाए या ठेकेदार? कमाइण ते हुजे हा त सभ खां वधीक पैसो हारी वटि हुजे हा, जेको बिज छटे पियो, हर पियो काए, राति जो सर्दीअ में पाणीअ जा वारा पियो वराए, नांगनि बलाउनि ते पेर त हारी जा पिया पवनि, गाह हारी पियो गाए। जेकर कमाइण ते हुजे हा त मुजरे खां वधीक पैसो हारी वटि हुजे हा, इल्म ते हुजे हा त सभ खां वधीक पैसो मोलिन वटि हुजे हा। बाबा हिननि खां वधीक इल्म आहे छा? ज़रदारी असां खां वधीक पढ़ियल छा? वठी अचोसि, हिकिड़ो कलाक हिते बि वाइज़ करे ॻाल्हाए। तो तिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिमन तशा। रफ़मतु मुंहिंजी मर्ज़ी आहे जंहिंखे अमीर कयां, मुंहिंजी मर्ज़ी आहे जंहिंखे फ़क़ीर कयां। कल्ह जंहिंजा पीअर गॾनि ते चढ़ी करे घोर कंदा, अॼु उन्हनि जा पुट पेजारे खां पेर हेठि न पिया लाहिनि। कल्ह जंहिंजा पीअर पेजार न जहाज़नि ते घुमंदा, अॼु उन्हनि जा पुट पिनंदा पिया वतन। ईअं आहे या कोन? मारे मीरपुर ख़ासि पिथोरो साले शाह स्टेशन आहे, चऊं त हिते साले शाह हिकिड़ो ज़मीनदार हो, 1000 एकड़ हुनजी ज़मीन हुई। मीरपुर ख़ासि खां उमरकोट ताईं उन जे ज़मीन में स्टेशन ई साले शाह। एॾी उन सैयद वटि मिल्कियत हुई, पछाड़ी में मरी वियो। अॼु उन जे ख़ानदाननि वटि रहण जी का जाइ कान्हे का, राति जो रोड जे किनारे ते फुटपाथ ते सुता पिया।
ये भी रब कंदो तव्हां ई असां छा कयूं तव्हां त बिज ज़मीन में पोखे घर सुता पिया करमल कंबर करमल शहदाद कोट ये कांव भी घुमन पया झिरकियूं भी घुमन पयूं गेरा भी घुमन पया ये नंढड़ियूं झिरकियूं बदिलजन त तुंहिंजे हिकिड़े सले खे बि न छॾनि पर फल्लाहु खैरुन हाफ़िज़ा अरे ज़ालिम तूं त घुमंदो पियो अथी पर तुंहिंजे हिक हिक सले जी हिफ़ाज़त करण वारो मां हुयुसि ये ज़मीन एॾी ख़तरनाक आहे इन ज़मीन में लोह खे विझंदो त लोह खे खाई छॾींदी काठ के विझंदो त काठ मिट्टी थी वेंदो माण्हू पूरींदो त माण्हू मिट्टी थी वेंदो पर तव्हां कणक जो बिज सारियुनि जो बिज सरियं जो बिज भींडियुनि जो बिज तुरियुनि जो बिज ज़मीन में काहे आया हो हर काहे मथां सार ॾेई आया हो अल्लाह से फमसुम्मा शक़क़नल अर्ज़ शक़्क़ा फअंबतना फ़ीहा हब्बन व इनबन व क़ज़बन व ज़ैतूनन व नख़ला ओ ज़मीन ख़बरदार तू लो त खाई सघीं थी काठ खे त मिट्टी करे सघीं थी पर ख़बरदार मतां मुंहिंजे बाने जे बिज खे तू खाधो आहे अल्लाह से फरमाइने नफ़ीस ऐं कमज़ोर बिज खे सख़्त ज़मीन मां ॿाहिरि कढी तव्हांखे रोज़ी पहुचाइण वारो मां आहियां ॿियो कोई कोन तव्हां था चओ त असां महिनत कई अलम नजअल लहू ऐनैन ये अखियूं भी मां ॾिनियूं थमाए अंधो करे छॾिया त सॼो ॾींहुं कंबर जे बाज़ार में पिनंदो वती हा ये हथ पैर बिज पियो छटी ज़मीन ते पियो घुमी ये हथ पैर भी मां ॾिना थमाए लूलो लंगड़ो करे छॾिया त रेड़ीअ ते वेठो जीअं माण्हुनि जा ॾो हथ टंगियूं इहो अकुल भी तोखे मां ॾिनो आहे जो चई थो हीउ बिज सुठो आहे हीउ बिज ख़राबु आहे जेकॾहिं अकुल खसे चरियो करे छॾिया त कमीस कांच लाहे उघाड़ो वेठो हुजी आहे कमाल तुंहिंजो न आहे सभु कुझु मुंहिंजो आहे सो बाबा ही महीनो ज़कात जो अथव ज़कात सारे संभाले ॾियो लख दे 2.5 कड़ी वॾी आहे माल महफूज़ भी थी एफ़ज़ू अमवालकुम बिज़कात मुझे नबी फरमायो मालन जी हिफाज़त कयो ज़कात सां ज़कात सां माल महफूज़ भी थींदव पाक भी थींदा बरकत भी पवंदी व्याज ते पैसा न रखो बैंकुनि में पैसा न रखो व्याज ते बंद खाते में त लख ते 10,000 मिलंदा 20,000 मिलंदा वमा आतैतुम मिन ज़कातिन तुरीदून वजहल्लाह फउलाइका हुमुल मुज़ीफून रब फरमायो तव्हां ज़कात जो अल्लाह जी रज़ा ख़ातिर मुंहिंजो वाइदो आहे तव्हांजे मालनि खे पाक भी कंदुसि त बीणो टीणो करे भी ॾींदोसांव व्याज ते लख ते 10,000 रुपया वठो रब फरमायो लख ते 2.5 ज़कात जो मां 3 लखनि जी बरकत न कयां त मां ख़ुदा ख़ुदा ई न 3 लखनि जा कम थींदव किरोड़ ते 2.5 लख ज़कात जो 3 किरोड़नि जा कम थींदव फउलाइका हुमुल मुज़ीफून व्याज ते न ॾियो पैसा ज़कात कढो मुंहिंजो वालिद साहब कुड़मी हो असां कुड़मी जा पुट बाबो चईंदो हो त 20 रुपया मण कणक बाबा 20 रुपया मण कणक हुई या न बोह खे त केरु लेखींदो ई कोन 11 रुपया मण सारी पलाल खे त माण्हू बाहि ॾींदा पर उन वक़्त में बरकत हुई या न हुई सच ॿुधाए अॼु 3,000 रुपया मण कणक पई हले 1,000 रुपया मण त बोह पियो हले 5,000 सुपर चांवर मण पियो हले पलाल ते खां अलावा पोइ बि हारनि जा 2 हथ मथे ते आहिनि त असां हर जो हिसाब भी पूरो न थियो कलर ऐं भाण बि असांजे गिचीअ में माना बरकत वई हली बरकत शई भी है वलउ अन अहलल कुरा आमनू वत्तकू लफतहना अलैहिम बरकातिम मिनस समाई वल अर्ज़
रब फरमा जेकॾहिं ॻोठनि जा ॻोठ शहरनि जा शहर सभु मोमिन बणिजी वञनि रब ते ईमान ऐं यकीन कामिल थी वञनि गुनाहनि खां बची वञनि लफ़तहना अलैहिम बरकातिम मिनस समाइ वल अर्ज़ मुंहिंजो वाइदो आहे आसमाननि ऐं ज़मीनुनि जे बरकतुनि खे न खोलियां त मां ख़ुदा ई न असांजा साईं अब्दुल मुजीब पिया ॻाल्हि कनि त मुंहिंजे मदरसे में हिकिड़ो ऑफिसर आयो अरिड़हें ग्रेड जो ऑफिसर अरिड़हें ग्रेड जो ऑफिसर घटि में घटि 2 लख त पघार हूंदसि रोए पियो चए पियो साईं बरकत कान्हे 8 ॾींहं गोश्त थो नसीब थियो सो बि मूंखे बूटी नसीब थी साईं फरमाइश दस्तरखाने जो चक्कर ॾेई आहे तालब जो मानी पिया खाइनि त 2 किलो गोश्त थाल में 2 किलो गोश्त साईं फरमायोसि अलाह हुनखे ॾेखारेसि वरी बोरची खाने जे भरिसां ॿियो ॿकर जुदा ॿधो अञा वेठा हुआसीं त वरी 2 जमायती आया मोटरसाइकिल ते ॿकर खणी आया पर मां अॼु तव्हांखे पंहिंजो वाक़ियो ॿुधायां क़ुरान मुंहिंजे साम्हूं पियो असांजे मदरसे में ॿकर हिकिड़ो अॻे ई बीठो तालबनि जे लाइ कल्ह वरी हिकिड़ो ॿकर कुही ॾेई विया हू ॿकर अञा बीठो आहे वरी ॿियो ॿकर कल्ह कुही ॾेई विया वरी 5 किलो सांगर जी मच्छी हिकिड़ो ॿियो जमायती ॾेई वियो त तालबनि खे खाराए सिकी मुआओ तव्हां मच्छीअ जे लाइ गोश्त जे लाइ क़ुरान खां परे हो मूंखे डॉक्टर पियो चए त हाणे तव्हां गोश्त न खाओ बसि गोश्त तव्हांखे नुक़सानु ॾींदो मां जो जिथे वञूं था त हुते गोश्त आहे जमायतुनि खे चऊं था साग पली खारायो चवनि था साईं असांजी बेइज़ती थिए साग पली खारायो बाबा क़ुरान खे चंबड़ो पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़ायो अम्मा फातिमा फरमाइती हिकिड़ी राति तहज्जुद जी निमाज़ पढ़ी मां जे झंड ते वेठसि हिकिड़ो टोयो अन्न जो हुयो जंहिंमें 3.5 किलो पिया पवनि अम्मा साईं फरमाती मां सूरत मुल्क सूरत कलम जी तिलावत करे ओ टोयो अन्न जो पीठुम 3.5 महीना पाण खाधोसीं बच्चनि खाधो महिमाननि खाधो पर ओ टोयो अटे जो ओतिरो ई पियो अॻे असां जूं वॾड़ियूं उथंदियूं झंड ते वेहंदियूं पोइ अलाह जो नालो वठंदियूं ज़िक्र कंदियूं पोइ उन अटे में बरकत हुई जागीर जो हिकिड़ो असांजो दोस्त मिलियो चईसीं असां 3-4 महीना वेंदा हुआसीं हेॾे अंदरूनी सिंध में लाबारा कंदा हुआसीं बसि पोइ 8-10 मण अन्न थींदो पोइ चवंदा हुआसीं बसि हाणे सॼो साल भलो गुज़री वेंदो 6 महीना भला गुज़री वेंदा वरी बारिशूं ईंदियूं वरी ज्वारियूं थींदियूं बाजरी थींदी माना एॾा ख़ुशि हुया हाणे भेण महीने में 6 मण चट अॻे अटो असां पेराईंदा हुआसीं त अटो वधंदो हाणे इन भाॻियूं अहिड़ियूं मशीनियूं आहिनि जो अटे खे साड़ींदियूं अटो खुटे थो कांतो जुदा पिया हणनि पीसाई जुदा पिया वठनि अलाए केॾे वयूं बरकतुनि जा जूं धणियूं कढी छॾियूंसीं घर में न्याणियुनि जो मथो उघाड़ो मथे ते रओ कोन थियूं रखनि सीनो खुलियो पियो आहे हालांकि वो मथे जो पर्दो सीने जो पर्दो घर जो पर्दो दस औरत घर में हुजे पीउ जे आॾो भाउ जे आॾो पुट जे आॾो मथे खां वठी पेरनि ताईं ढकियल हुजे सवाइ मुंहं जे को बि उज़वो ज़ाहिर न करे पीउ जे आॾो बि लिबास गैर शरई न पाए छो त पीउ बि मर्दो आहे भाउ बि मर्दो आहे ऐं भाउ जेकर पंहिंजी भेण जो गैर शरई लिबास ॾिसे थो त नज़र हेठि करे न निहारे औरत जी आवाज़ ते पाबंदी आहे आवाज़ जो पर्दो अथसि पेशमाम निमाज़ तो पढ़ाए 2 रकात में जेकर उथी वञे अतहियात में न वेहे त पोइ तव्हां छा चवंदव अल्लाहु अकबर सुभान अल्लाह अलहमदुलिल्लाह चइबो पर जेकॾहिं औरत पोयूं हुजे उलमा खां पुछी ॾिसो असांजे किताबनि में लिखियो पियो आहे औरत अल्लाहु अकबर न चवंदी सुभान अल्लाह न चवंदी ही पंहिंजो सॼो हथ खॿे हथ जे पुठी थी हणे माना अल्लाह अकबर न चवे पाबंदी अथसि वॾी आवाज़ सां ज़िक्र न करे क़ुरान न पढ़े तिलावत न करे नात वॾी आवाज़ सां न पढ़े
गैर मर्द जे कन ते आवाज़ न पवे। कंबर जा मुसलमानों जॾहिं वॾी आवाज़ सां ज़िक्र नथी करे सघे, तिलावत नथी करे सघे, क़ुरान मजीद नथी पढ़ी सघे, नात नथी पढ़ी सघे, त पोइ वॾी आवाज़ सां लाॾा सेरा नाच गाना चवण जी हिनखे कंहिं इजाज़त ॾिनी आहे? हिते बरकत ईंदी कीअं? औरत जो आवाज़ घर जे दीवार खां ॿाहिरि का गैर मर्द जे कन ते पियो, उन घर में ख़ैर ऐं बरकत न ईंदी। बरकत जा पाण ई दरवाज़ा बंदि। मायूं एॾो थियूं ॾाढा ॻाल्हाइनि जो मर्द वीचारा चवंदा मां ते ॻाल्हाए, घिटीअ में माण्हू बीठा। ओ मुझी अम्मा तू फातिमा बणिजी वञ, तू ज़हरा बणिजी वञ, तू बतूल बणिजी वञ, सॼी दुनिया खां कटिजी करे घर में वेही रहो। सॼी दुनिया तुंहिंजी दुश्मन अथई। ही मौलवी भी तुंहिंजो दुश्मन आहे, हिन मौलवी जोगी जे आॾो बि न वेह। ही पीर ही सैयद भी तुंहिंजो दुश्मन आहे, हिन जे आॾो बि न वेह। क़ुरान मनो थो करे। यो डॉक्टर आहे, हिन जे आॾो बि त तू न वेह, यो तुंहिंजो दुश्मन आहे। बिना पर्दे जे न वेह। ही मास्टर प्रोफेसर लेक्चरार ये सभु तुंहिंजा दुश्मन, हिननि जे आॾो बिना पर्दे जे न वेह। पर घर जा भाती सौट मासा त मारोट पुफाट त तुंहिंजा दुश्मन आहिनि। पर मुड़स जो भाउ अलहमु अलदु ॾेर इहो बि तुंहिंजो दुश्मन आहे, इन सां बि खट ते न वेह। सॼी काइनात तुंहिंजी दुश्मन आहे। तूं अम्मा फातिमा वांगुरु सॼी दुनिया खां कटिजी करे घर में वेही रहो, क़ुरान मजीद जी तिलावत कर, हया ऐं पर्दे में ज़िंदगी गुज़ार। पोइ जीअं अम्मा फातिमा खे रब हुसैन जहिड़ा बचड़ा ॾिना, इंशाअल्लाह रब तोखे बि हुसैन जहिड़ा बचड़ा था फरमाए। ज़कात बि ॾियो। ॿियो हिन महीने जो तोहफ़ो अथव निमाज़। बाबा मके मदीने मां हाजी साहब को तस्बीह ॾींदो आहे, रुमाल ॾींदो आहे त हुनखे चुमियूं ॾींदा, अतर जी शीशी ॾींदो आहे त अखियुनि ते रखूं। हाजी साहब तोहफ़ो ॾिनो आहे। पर है फुजे असांजे मुसलमान ते नबी साईं सतनि आसमाननि खां मथां अर्श अज़ीम तां हिन उम्मत जे लाइ तोहफ़ो आंदो निमाज़। अॼु मुसलमान नबी साईं जे तोहफ़े खे क़बूल नथो करे। वाह जो मोहब्बत है नबी से। नबी से तोहफ़ो आंदो निमाज, ऐं मुसलमान निमाज नबी से जो तोहफ़ो क़बूल ही नथो। इहा कड़ी मुसलमानी असांखे त सम्झ में नथी। दुनिया में हर को चवे तो मां कामयाब थिया, को तो चवे कारखानो ठाहिया हिन में कामयाबी आहे, सेलर हुजे। को तो चवे 2 करोड़ जो बंगलो हुजे हिन में कामयाबी आहे। को तो चवे वॾो कारोबार हुजे हिन में कामयाबी आहे। को तो चवे नाज़े में चेयरमैन थिया हुन में कामयाबी आहे। पर रोज़ानो मुअज़्ज़िन 5 दफ़ा मस्जिद में ऐलान थो करे हय्या अलस सलात हय्या अलल फलाह। ओ मुसलमानो तव्हांजी कामयाबी बंगले में कान्हे का, तव्हांजी कामयाबी गाॾियुनि में कान अथव, ज़मीन ऐं कारोबार में तव्हांजी कामयाबी न आहे, नाज़े में चेयरमैन थियो हिन में तव्हांजी कामयाबी न आहे। हय्या अलस सलात हय्या अलल फलाह। जेकर ॿिन्हिनि जहाननि जी कामयाबी चाहियो था त तव्हांजी कामयाबी निमाज़ में। कारान जेके अॼु वाइदो कनि त निमाज़ पढ़ंदासीं, ऐं घर में भी निमाज वारो माहौल बनायो। ये जेके कुराड़ा वेठा हो कुछ डंडो खणो, डंडे को टिजो था तो भला एहतजाज त कयो, टिजो था तो डंडो असांखे वरी सागो मोटी मथे में लगंदो, भला एहतजाज त कयो। असां ॾिसो था एहतजाज था कयो, घर में एहतजाज कयो, घर खे खट खां हेठि लही वेही रहो। पुटनि ऐं न्याणियुनि खे चओ, ज़ाल खे चओ निमाज़ न पढ़ंदो मां खट ते न वेहंदुसि, हया न कंदो, पर्दो न कंदो मां खट ते न वेहंदुसि, इंशाअल्लाह ज़रूरु हया ईंदो। भला बुख हड़ताल कयो, ॿ ॾींहं मानी न खाओ, ज़ाल जी चओ बाबा निमाज़ न पढ़ंदी मां मानी न खाईंदुसि तुंहिंजे हथ।